हेडलाइन समारी ट्वीते मां ताईं अहम ख़बर पहुचायूं। आपाशी खाते पारां सकरन में शहबाज शाख तां हदकलियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी आहे, जॾहिं त ऑपरेशन दौरान केतिरियूं ई अदावतूं ड्राहे पटकाई वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे अपडेट के नालो तो सकरन में आपाशी खाते पारां शहबाज शाख तां हदकलियूं हटाइण लाइ ऑपरेशन जारी है। इन हवाले से राब्तो किया सकरन में आवाज़ टीवी के रिपोर्टर गुलाम कादिर चांडियो सां। जी गुलाम कादिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जीअं त आपाशी खाते पारां शहबाज शाख सकरन ते क़ाइम गैर कानूनी अदावत खे दाए बद करण जे लाइ अॼु वॾी मशीन जी साण करे पुलिस ऐं रेंजर्स ऐं गॾु सकरन जी अॻवानी में एजुकेशन डिपार्टमेंट जे अमलदारनि पारां क़ाइम जेके अदावतूं उहे दाए पट कयूं ऐं उन खां अलावा जेके रहायशी आहिनि घर उन्हनि खे बि उन्हनि दाए पट कया। उन दौरान जेको उते रहवासियुनि पारां मज़ामत कई वई आहे उन इंतिज़ामिया सां ऐं उन्हनि जिते दाऊं कयूं त एजुकेशन डिपार्टमेंट जेको आपाशी खातो जेको अदावतूं ख़त्म करे पियो उन में हू ॿिए जो किरदारु अदा करे जेके कमर्शियल इलाइक़ा आहिनि उन्हनि खे दाए पट करे थो। उन सां गॾु जेके रहायशी इलाइक़ा आहिनि जेको शाख जे टप खां इलाही परेड पर उन्हनि खे बि दाए पट करे थो। उते उन्हनि रहवासियुनि माण्हू दाऊं कयूं आहिनि ऐं उन सां गॾु आपाशी खाते वारनि जो चवणु आहे त असांखे अदालती हुकुम आहे जेके बि गैर कानूनी तौर शाख में अदावतूं कयल उनखे दाए पट करे वेंदो ऐं हुनजो इहो चवणु आहे त पहिरियों फेज़ आहे ऐं पहिरें फेज़ खां पोइ जॾहिं ॿिए फेज़ में शामिल थींदा त उन में 50 फुट ते जेको क़ाइम अदावतूं उन्हनि खे दाए पट करे वेंदो। जी ठीकु आहे गुलाम कादिर, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।